हमारे मुल्क में कायदे आजम के वफाकी और पार्लियामेंट्री निजाम नहीं देखने चाहते हैं। हलो हलो ॻड़ी खुदा बिश्क भुटो हलो 27 दिसंबर ते अज़ीम क़ाइद ऐं क़ाइद जी अज़ीम न्याणी शहीद बिनत शहीद محترمه بينظير भुटो जी 18वीं वरसी जे मौक़े ते खेन अवाम पारां ॾिनल क़ुर्बानीनि ते सुर्ख सलाम पेश करियां थो ऐं वचन थो करियां त ऐं शहीद राणी अवाम जी ख़िदमत वारे हिन सफ़र में हमेशह तुंहिंजे लख़्ते जिगर पीपी चेयरमैन बिलावल भुटो ज़रदारी ऐं पार्टी सां गॾु हूंदुसि। टाउन कमेटी पीयारोलंड जी अवाम खे अपील थो करियां त 27 दिसंबर ते वध खां वध ॻड़ी खुदा बिश्क में गॾु थी पीपी चेयरमैन बिलावल भुटो जा हथ मज़बूत करियो। पारां हाजी नूर मोहम्मद नظاماڻي चेयरमैन टाउन कमेटी पीयारोलंड।